खातम नबी ऐन ईमान ज़ाहिर असांजो ही ऐलान खातम नबी ऐन ईमान ज़ाहिर असांजो ही ऐलान घर माल सिर जान खां वध प्यारो ख़त्मुन नबूवत जे आता जवारो सब कुछ मोहम्मद तां कुर्बान सब कुछ सजन तां ही कुर्बान ज़ाहिर असांजो ही ऐलान खातम नबी ऐन ईमान ज़ाहिर असांजो ही ऐलान घर माल सिर जान खां वध प्यारो ख़त्मुन नबूवत जे आता जवारो सब कुछ मोहम्मद तां कुर्बान सब कुछ सजन तां ही कुर्बान ज़ाहिर असांजो ही ऐलान कुरान में खुद खुदा ही बुधायो आहे मोहम्मद के खातम बनायो आहे मोहम्मद के खातम बनायो इनकारी मनहूस कुफरान इनकारी मनहूस कुफरान ज़ाहिर असांजो ही ऐलान अरबीअ जी गुस्ताखी जेको करे थो अल्लाह उन ते मिर्जी पवे थो अरबीअ जी गुस्ताखी जेको करे थो अल्लाह उन ते मिर्जी पवे थो अल्लाह उन ते मिर्जी पवे थो शाहिद सजो पाक कुरान ज़ाहिर असांजो ही ऐलान घर माल सिर जान खां वध प्यारो ख़त्मुन नबूवत जे आता जवारो सब कुछ मोहम्मद तां कुर्बान सब कुछ सजन तां ही कुर्बान ज़ाहिर असांजो ही ऐलान मुमताज़ क़ादिरीअ खे फाही ॾिनी वई आसिया मलऊन आज़ाद कई वई नारे तकबीर नारे तकबीर ताजो तख्त खत्म नबूवत शहीद नामूस रिसालत मुमताज क़ादरी आसिया मलऊना ते मुमताज क़ादिरीअ खे फाही ॾिनी वई आसिया मलऊन आज़ाद कई वई आसिया मलऊन आज़ाद कई वई उबतड़ हुकूमत क्यों मीज़ान उबतड़ हुकूमत क्यों मीज़ान ज़ाहिर असांजो ही ऐलान घर माल सिर जान खां वध प्यारो ख़त्मुन नबूवत जे आता जवारो सब कुछ मोहम्मद तां कुर्बान सब कुछ सजन तां ही कुर्बान ज़ाहिर असांजो ही ऐलान आईन जे वर्क ते हीअं लिखियल गुस्ताख गंदे जो फाही हलवा आईन जे वर्क ते हीअं लिखियल गुस्ताख गंदे जो फाही हलवा पर हीअ वज़ारत थी बेईमान पर हीअ वज़ारत थी बेईमान ज़ाहिर असांजो ही ऐलान घर माल सिर जान खां वध प्यारो ख़त्मुन नबूवत जे आता जवारो सब कुछ मोहम्मद तां कुर्बान सब कुछ सजन तां ही कुर्बान ज़ाहिर असांजो ही ऐलान
मोमिन मथा पंहिंजे सब कुछ आसंदो नामूसे अरबी ले पर जान दींदो मोमिन मथा पंहिंजे सब कुछ आसंदो नामूसे अरबी ले पर जान दींदो गैरत जो मरकज मुसलमान आ गैरत जो मरकज मुसलमान आ ज़ाहिर असां जो ही ऐलान आ सैफुल्लाह महबूब मिठड़े जे खातिर हाले